Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. वज़ीर-ए-आज़म सेनेट चूंडनि लाइ उम्मीदवारनि जे नालनि जी हतमी मंज़ूरी ॾेई छॾी। बाबर रहमान शहज़ाद पर सेनेट जी टिकट हासिल करण में नाकाम। उम्मीदवारनि में फैसल वावड़ा, शिबली फराज, हफ़ीज़ शेख, सानिया निश्तर ऐं ओन अब्बास चौधरी शामिल। वज़ीर-ए-आज़म जी सदारत हेठि पीटीआई जे पार्लियामानी बोर्ड एजाज़ चौधरी, अब्दुल कादिर, फलकनाज़ ऐं गुरुदीप सिंह खे सेनेट जी टिकट जारी करे छॾी। सेनेट चूंडनि लाइ नामज़दगी कागज़ जमा कराइण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी जे 12 उम्मीदवारनि नामज़दगी कागज़ जमा कराए छॾिया। इस्लामाबाद में पीटीआई जे हफ़ीज़ शेख ऐं फौज़िया अरशद नामज़दगी कागज़ जमा कराए छॾिया। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज ऐं पीडीएम जे गॾियल उम्मीदवार फरतला बाबर पेशावर में नामज़दगी कागज़ जमा कराया। बलोचिस्तान में जेयूआई तरफ़ां नामज़द उम्मीदवारनि बि नामज़दगी फॉर्म जमा कराए छॾिया। कोयटा में मौलाना गफूर हैदरी, कामरान मुर्तज़ा, खलील बुलैदी, हेमंदास ऐं आसिया नासिर जा नामज़दगी कागज़ जमा। यूसुफ रज़ा गिलानी जी मुल्तान खां इस्लामाबाद कोर्ट मुंतक़ली वारी दरख़्वास्त मंज़ूर। नवाज़ लीग सेनेट चूंडनि लाइ इस्लामाबाद लाइ तजवीज़ कयल पीडीएम जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जी हिमायत करे छॾी। सेनेट चूंडनि दौरान मुख़्तलिफ़ पार्टीज़ तरफ़ां सिंध में नामज़द कयल उम्मीदवारनि तरफ़ां नामज़दगी कागज़ जमा कराइण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि कराची में सूबाई इलेक्शन कमीशन जी ऑफिस ॾाढो नामज़दगी कागज़ जमा कराए छॾिया। जाम महताब डहर, ताज हैदर, सलीम मानफीवाला, शहादत अमान, चिरी रहमान, फारूक एजनाई, डॉक्टर करीम ख्वाजा, पलविशा खान, खैरुनिसा मुग़ल ऐं रुखसाना शाह तरफ़ां नामज़दगी कागज़ जमा। सिंध में एमकेएम जी उम्मीदवार खालदा अतीब इद्दत में हुजण सबबि वकील ज़रिए नामज़दगी कागज़ जमा कराया। मुतहदा उम्मीदवार डॉक्टर ज़फ़र कमाली भी सूबाई इलेक्शन कमीशन की ऑफिस में नामज़दगी कागज़ जमा कराए छॾिया। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडनि जो शेड्यूल तब्दील करे छॾियो। सेनेट चूंडनि जे उम्मीदवारनि लाइ नामज़दगी कागज़ जमा कराइण जी तारीख़ में 2 ॾींहनि जी वाध। इलेक्शन कमीशन चयो आहे त उम्मीदवार 15 फरवरी ताईं नामज़दगी कागज़ जमा कराए सघंदा। नामज़दगी फॉर्म्स जी छंछाड़ 17 या 18 फरवरी ते कई वेंदी। उम्मीदवार रिटर्निंग ऑफिसर जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील्स 20 फरवरी ताईं दाख़िल करे सघंदा। ट्रिब्यूनल्स लाइ अपीलूं उकलाइण जी आख़िरी तारीख़ 23 फरवरी मुक़ररु। सेनेट उम्मीदवारनि जी फ़हरिस्त 24 फरवरी ते जारी कई वेंदी। नामज़दगी कागज़ वापसि वठण जी तारीख़ 25 फरवरी मुक़ररु। सेनेट चूंडनि लाइ पोलिंग जी तारीख़ तब्दील न थी। पोलिंग जी तारीख़ 3 मार्च बरक़रार। DGISPR मेरे लिए मोहतरम है, फ़ौज के इदारे के स्पोक्स पर्सन हैं और अच्छे इंसान हैं। वो सियासत से अब मैं उनके वो दूर रखते, लेकिन जब वो इस तरह की बात करेंगे तो अवाम में मजाक उड़ेगा। पिछले कई साल से एक के बाद एक चीज़ अवाम के सामने आई है, तो आप बात वो करें जो दुनिया माने। तो ये आपकी क्रेडिबिलिटी के लिए और इदारे की क्रेडिबिलिटी के लिए अच्छा नहीं है। इससे बेहतर है कि आप खामोशी इख्तियार करें, लेकिन ये गलत बयानी ना करें। जब बात होती है तो वो ऊपर के लेवल पे होती है, हर किसी को इत्मीनान में वहाँ नहीं लिया जाता। जिनको राब्तों की ज़रूरत है ना, वो उनको है जो इस वक्त मुश्किल में है। वीडियो ठाहींदड़, रिलीज़ कंदड़, पैसा वठंदड़ ऐं पैसा ॾींदड़ पाण आहिनि। पीटीआई वारा कंहिंखे बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि। हाणे जॾहिं पंहिंजा MNAs ऐं MPAs भॼी रहिया आहिनि त हॉर्स ट्रेडिंग यादि अची वई। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जी वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद। मरियम नवाज़ चयो आहे त PDM चूंड सुधारा चाहे थी, पर ताबेदार ख़ान सां गॾु वेही कानून साज़ी नथी करे सघिजे। असां संदन ॿिटे मयार खे वाइको करणु चाहियूं था जेके ॾुखियाईनि में आहिनि। राब्तनि जी उन्हनि खे ज़रूरत आहे, असांखे राब्तनि जी ज़रूरत न आहे। एक नालायक खे बचाइण लाइ इंसाफ़ जे समूरे निज़ाम खे धुबण में धिकण अक़लमंदी नाहे। मरियम नवाज़ सियालकोट पहुचण ते शानदार आजिया कई वई। अपोज़िशन पुराणो पाकिस्तान चाहे थी जिते ज़मीर विकिरो कयो वेंदो आहे। नून लीग ऐं पीपल्स पार्टी पारां शफ़ाफ़ चूंडनि जी मुखालफ़त सम्झ खां ॿाहिरि आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज चयो आहे त माज़ी में हर इलेक्शन ते आङुर कई वई। सेनेट चूंडूं शफ़ाफ़ बणाइण लाइ निज़ाम में तब्दीली आणे रहिया आहियूं। सहाफ़ी जे सवाल ते शिबली फराज चयो त परवेज़ खट्टर ऐं असद कैसर जो वीडियो स्कैंडल सां वास्तो नाहे। अपोज़िशन खेनि फासाइण चाहे थी। हैरान आहियां त मीडिया ज़रिए सॼी दुनिया खे अदालती फ़ैसिले जो पतो पइजी वियो, पर मूंखे फ़ैसिले जी कॉपी न मिली।
केस में इतफाक़ या इख्तिलाफ़ जो मौक़े बि फ़राहम न कयो वियो। जस्टिस काज़ी फैज़ ईसा MNA फंड्स केस जे फ़ैसिले जी कॉपी तलब करे वरिती। जस्टिस काज़ी फैज़ ईसा चयो त जस्टिस एजाज़ुल अहसन खे लिखत वारे फ़ैसिले जी कॉपी मिली वई पर मूंखे फ़राहम नाहे थी। वीडियो स्कैंडल की हर सतह ते जांच थींदी। 2018 जे सेनेट चूंडनि में वोटनि जी ख़रीदारी ऐं विकिरे जी जांच लाइ जुड़ियल विज़ारती कमेटी जो फ़ैसिलो। लीक वीडियो जी फॉरेंसिक बाद कमेटी जी सिफ़ारिशनि ते ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फ़ौजदारी जा केस दाख़िल थी सघंदा। घोटकी ज़िले जे उचते दौरे ते पहुतल PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिए ॾींहुं बि खानगंज में मौजूद। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी सरदारगढ़ जे रेगिस्तानी इलाइक़े में मोहम्मद बख्श महर जे बंगले ते तरसियो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी MNA मोहम्मद बख्श महर में 1-to-1 मुलाक़ात बि थी। ज़रियनि मौजी मुलाक़ात दौरान सेनेट चूंडनि सूदो घोटकी जी सियासत ते ॻाल्हियूं कयूं वयूं। अली गौहर महर जी पीपल्स पार्टी में वापसी वारी एजेंडा बि शामिल। बिलावल भुट्टो जे दौरे खां पोइ घोटकी जी सियासत में ड्रामाई तब्दीली अचण जा इम्कान। पंजाब में जो कश्मीर को आबाद करने की बातें चल रही कोई ऐसी चीज नहीं है। एक खत आया था फेडरल गवर्नमेंट से और उसमें और कोई हकीकत नहीं है। 6.6 मिलियन टन पंजाब में प्रोक्योर हुई या पैदावार हुई, वो गई कहा, हवा में नहीं उड़ी। हम हमेशा से कहते थे और मैंने कहा है कि ये स्मगल हुई और जिसकी वजह से गंदम का बहरान पैदा हुआ। सिंध में कश्मीरी पनाहगीरनि खे तरसाइण वारनि ॻाल्हियुनि में का बि हक़ीक़त नाहे। वफ़ाक़ तरफ़ां हिकु लेटर सूबन्ना उमाणियो पियो हो, उनखां वधीक कुझु बि नाहे थियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पंजाब जी कणिक हवा में न उॾामी वई हुई। उहा कणिक स्मगल थियण सबबि मुल्क अंदरि कणिक जो बहिरान पैदा थियो। हैरत आहे जो वफ़ाक़ी काबीना तरफ़ां हिक सूबे मथां कणिक ज़ख़ीरो करण जा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। वफ़ाक़ी वज़ीर वाइड़ाइप जो शिकार थी वीडियोज़ वायरल कंदा आहिनि। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त आइन मूजिबि सेनेट चूंडूं ॻुझी वोटिंग ज़रिए थींदियूं। सिंध में का बि हॉर्स ट्रेडिंग न पई थिए। जिन माण्हुनि खे शिकस्त नज़र अचे थी उहे सिंध में हॉर्स ट्रेडिंग जूं ॻाल्हियूं कनि था। हैदराबाद जी एहतसाब अदालत मीरपुर ख़ास जे तालीमी बोर्ड में गैर क़ानूनी भर्तियुनि वारे केस में बोर्ड जे अॻूणे चेयरमैन, सेक्रेटरी ऐं डिप्टी सेक्रेटरी खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अॻूणे चेयरमैन शफ़ीक अहमद खे 5 साल क़ैद ऐं 13 करोड़ रुपया ॾंड जी सज़ा। अॻूणे सेक्रेटरी बरकत कुरैशी खे 5 साल जी पई 5 लख ॾंड जो हुकुम। एहतसाब अदालत बोर्ड जे अॻूणे डिप्टी सेक्रेटरी कौसर शाह खे 3 साल क़ैद ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। अदालती हुकुम बाद पुलिस बरकत कुरैशी ऐं कौसर शाह खे गिरफ़्तार करे वरितो। अॻूणो चेयरमैन शफ़ीक अहमद फरार। को बि कानून खां मथे नाहे। 8 फरवरी वारो वाक़ियो बर्दाश्त जोॻो नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ते वकीलनि जे हमले वारे मामले जी जांच लाइ JIT जोड़ण जो फ़ैसिलो। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह चयो आहे त इस्लामाबाद पुलिस जे सीनियर ऑफिसर जी सरबराही में JIT जोड़ी वेंदी ऐं JIT बार जे सदरनि सां राब्तो कंदी। बार वारा पाणी हमले ऐं हंगामे मुलविस माण्हुनि जी निशानदेही कंदा। हाई कोर्ट ते हमले में शकी माण्हुनि बाबति बार खां पुछियो वेंदो। बार जा नुमाइंदा शुरू खां ई जांच में सहकार कंदा त बेगुनाह वकीलनि खे हिरासा करण जा वाक़िया पेश न थींदा। इस्लामाबाद हाई कोर्ट में चैम्बर ड्राहिण गिरफ़्तारनि ख़िलाफ़ वकीलनि जो डी चौक ते एहतजाज जारी। ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। गिरफ़्तार वकीलनि खे फ़ौरी तौर आज़ाद करण जो मुतालबो। बस बाबा हौसलो कर, इंशाल्लाह इनके ज़ालिमन के सज़ा ॾियारी दासीं इंशाल्लाह। बाबा मलीर में इज्तिमाई लजलुट जो शिकार शागिर्दियानी ऐं संदसि वारसनि पुलिस ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी।
पुलिस ते FIR जो मतन तब्दील करण जो इल्ज़ाम। शागिर्दियानी संदसि वारसनि ऐं उस्तादनि जो चवणु आहे त पुलिस मुतासिर धुर जे मौक़िफ़ मूजिबि केस दाख़िल न कयो आहे। जांच जो रुख़ तब्दील करण लाइ केस में दहशतगर्दी जा कलम शामिल न कया विया। ॿ जवाबदार अञा ताईं आज़ाद आहिनि। मलीर जी अदालत गिरफ़्तार 3 जवाबदारनि समीउल्ला, फवाद ऐं आदिल पंजाबी खे 5 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। कंदकोट पुलिस पारां औरतानी आवाज़ तहरीक जी कचे वींदड़ 7 ॼणनि खे अगवा खां बचाइण जी दावा। पुलिस मूजिबि धाड़ेलनि औरतानी आवाज़ ते पंजाब वासी हिकु ॼणे समेत 7 ॼणनि खे हिरखाए अगवा लाइ घुरायो हो। इतला मिलंदे समूरनि माण्हुनि खे बचायो वियो आहे। तेखानी ऐं जागीरानी ग्रुपनि ॼाणायल माण्हुनि खे अगवा करण जो प्लान जोड़ियो हो। तंगवाणी भरिसां सुंदराणी जखराणी धुरियर में कान्हे तकरार जो डॉक्टर इकरार जखराणी की सरपंची में झगड़ो। इल्ज़ाम हेठि आयल नौजवान महर सुंदराणी खे 3 महीननि लाइ ॻोठ निकाली ऐं 5 लख रुपया ॾंड जी फतवा। पुलिस जरगे खां अनजान बणियल। सिंध जी तालीम जा हाल हीना स्कूलनि जूं बिल्डिंग्स ज़बून हाली जो शिकार थी वयूं। संजोरे भरिसां प्राइमरी स्कूल में छित जा चापुड़ किरण सबबि उस्तादनि जा मथा फाटी पिया। कुंडरी भरिसां ॻोठ अब्दुल्ला गिशकोरी में प्राइमरी स्कूल जी छित जा चापुड़ किरण सबबि 3 शागिर्द ज़ख़्मी। उमेरुबाब जे 3 घर भातियुनि जो क़त्ल केस। उमेरुबाब सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो दादू जी अदालत में पेश। वकील जी गैर हाज़िरी सबबि ॿुधणी 27 फरवरी ताईं मुलतवी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे उमेरुबाब चयो त 3 सालनि खां इंसाफ़ लाइ अदालतुनि जा चकर काटे रही आहियां। जेकॾहिं सरदार चांडियो ऐं ॿिया क़त्ल में मुलविस न आहिनि त पोइ धमकाइनि छो पिया। पीपल्स पार्टी MPA सरदार चांडियो चयो आहे त असांखे क़त्ल केस में मुलविस ॼाणाए साख़ मुतासिर कई वई। मोरो सब जेल में कैदियुनि जा ठठ। मोबाइल फ़ोन समेत ॿियूं सहूलियतूं मिलियल हुअण जो इंकशाफ। मंशियात केस में गिरफ़्तार गुलाम अब्बास जेल अंदरि टिकटॉक वीडियो ठाहिण बाबति वायरल करे छॾी। वीडियो में कैदी जी हालत लॉकअप ऐं पाण खे ॾेखारे रहियो आहे। जेल इंतज़ामिया नोटिस न वरितो, शहरनि में ताव पकड़ियल। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में खौफ़नाक रोड हादसा। पीउ पुट समेत 7 ॼणा अंजल जो शिकार। बदीन भरिसां थरकोल बाईपास ते कोच जे टक्कर में मोटरसाइकिल सवार वली मोहम्मद ऐं संदसि पुट इरफान पठान फौत थी विया। शेख भिरकियो वेझो उठ गाॾी ऐं रिक्शा विच में टक्कर सबबि नौजवान ज़ौर फौत। टंडो मोहम्मद खान भरिसां तेज़ रफ़्तार कार हादसे जो शिकार। 15 वरनि जो ज़ीशान जट अजल जो शिकार। चेवण वेझो तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में वाटड़ू औरत फौत। रावती ऐं न्यू सैदाबाद में हादसनि में औरतुनि समेत 2 ॼणा दम मिलियल। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन तेज़। जेकबाद में इंतज़ामिया गैर क़ानूनी करार ॾिनल इमारतुनि राहे पट करे छॾियो। प्रेस क्लब की इमारत ज़द में अची वई। मठियारी में ॿेले खाते की ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ 3 ॾींहं ऑपरेशन। समय एकड़नि ते बीठल फसल तबाह कयो वियो। लाड़काने में आबपाशी खाते की ज़मीन ते अॼल केतिराई ई घर राहे पट कया विया। रहवासियों जो पाक किताब खणी एहतजाज। हैदराबाद के कासिमाबाद पारी इलाक़े में 15 फरवरी का 19 फरवरी ताईं लाॻीतो ऑपरेशन जो फ़ैसिलो। चंबड़ में वाहन ऐं शाख के कपड़नि ते ऑपरेशन। थुल में सोनवा के कपड़नि ते ऑपरेशन। होटल दुकान ऐं केतिराई घर राहे पट कया विया। कोहिस्तान के इलाके मालबाणी में बेहिस नौजवानों की एक पीरसन शख्स के तंग करण वाली वीडियो वायरल। पीरसन शख्स की सुञाणप अनवर जोखियो के नाले से कई पी वने, जेको ज़हनी तौर बीमार हुजण करे कुछ अरसे खां एक स्कूल के कमरे में अकेलो रहंदो आहे।
टाइम न्यूज़ लाड़काणे में गुम थी वियल ब मासूम भेनरुनि खे वालदैन सां मिलाए छॾियो। शेख सरवत कॉलोनी मां 2 भरनि जी अंजलि ऐं 8 भरनि जी पठाणी शेख गुम थी वयूं हुयूं। टाइम न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद ॿई नींगरियूं वालदैन खे मिली वयूं। नींगरियुनि जी अमर ख़ुशी में लुड़कलाड़े वेठी। सोबोदेरो भरिसां पुलिस जे ज़्यादति ख़िलाफ़ ॻोठाणा रोडनि ते निकिरी आया। ज़ख़्मी औरत खे खट ते सुम्हारे लिंक रोड ते ब्लॉक। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयूं त पुलिस बासरनि जी चुर्च ते घरनि ते चढ़ाइयूं करे तशदुद जो निशानो बणाए रही आहे। SHO सोबोदेरो जो चवणु आहे त शेख बिरादरी जे माण्हुनि मंगणे जा धुर ख़िलाफ़ चोरी जा केस दाख़िल कराया आहिनि। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई वई। पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में T20 जो ॿियो दंगल। ॾखण अफ्रीका पर टॉस खटी पाकिस्तान खे बैटिंग जी दावत। 3 T20 मैचेस ते बदल सीरीज़ में पाकिस्तान खे 1 मैच जी सरसी हासिल। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 340 जशन विलादत मल्हाए पियो वञे। दरगाह भिटाई खे कुमारथियां सींगारे पियो। पागियणनि जी आमद जो सिलसिलो जारी। मुख्य तक़रीब दरगाह जे अहाते में थींदी। मज़ार ते चादर चाढ़े इफ्तिताह कयो वेंदो। वक़्ती सजादा नशीन सैयद ख़ाबर हुसैन शाह लतीफ़ी ख़ानदान जे फ़र्दनि सां गॾिजी केक काटींदो। कोरोना वायरस सबबि जशन जूं तक़रीबूं महदूद कयूं वयूं। इस वक्त तो लगता है कहीं कुश्ती नहीं है, महताब न सूरज न अंधेरा न सवेरा, शाखों में ख्यालों के घने पेड़ की शायद अब आके करेगा न कोई ख्वाब बसेरा। माना कि सुनसान घड़ी सख्त घड़ी है, लेकिन मेरे दिल ये तो फकत एक ही घड़ी है। हिम्मत करो, जीने को तो उम्र पड़ी है। आज बाजार में पाबजौला चलो, दस्त अफशां चलो, मस्तो रक्सां चलो, खाक बरसर चलो, खूब बदामा चलो, राह तकता है सब शहर जाना चलो। निसार मैं तेरी गलियों पे वतन के जहाँ चली है रस्म के कोई न सर उठा के चले। जो कोई चाहने वाला तवाफ को निकले जी, नजर चुरा के चले, जिसमें जान बचा के चले। ऐं नंढे खंड जे अज़ीम शाइर फैज़ अहमद फैज़ जो जनम ॾिणु मल्हाए पियो वञे। संदसि शाइरी ज़रिए किरोड़े दिलनि ते राज अॼु बि बरक़रार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सां वठी बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।